नाज़रीन, हिन वक़्तु असां सिंध बैंक मदई जी ब्रांच में मदई जी साहब सां बि ॻाल्हि थी, असां सरसों वारनि सां बि मिली आया आहियूं। हक़ीक़त इहा ई आहे त नाज़रीन, कोई बि माण्हू सही मालूमात ॾियण जे लाइ तयारु न हुआ, कोई बि ऑन द रिकॉर्ड स्टेटमेंट ॾियण लाइ बि तयारु न आहे। मूंखे सम्झ में नथी अचे त हीअ जेकॾहिं रजिस्टर्ड इदारा आहिनि, सर्टिफाइड इदारा आहिनि, त पब्लिक खे अवेयरनेस ॾियण जे हवाले सां हिकिड़ो माना जेको उहो सही मालूमात रिकॉर्ड कराइण लाइ छो न आहिनि तयारु। इहो त जेको लिकी कमु कंदो आहे उहो त चोर हूंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ो सिधो माण्हू हूंदो आहे उहो कॾहिं बि ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि कयूं न आहे ॾिजो। पर असां UBL बैंक में वियासीं, सिंध बैंक में वियासीं, सरसो ऑफिस में वियासीं, हर माण्हू असांखे कन में ॻाल्हि ॿुधाइण लाइ तयारु आहे, ऑफ द रिकॉर्ड ॻाल्हि ॾसण लाइ तयारु आहे, ऑन द रिकॉर्ड ॾसण लाइ तयारु न आहे। असां उन्हनि खे मुसलसल इहा ॻाल्हि कयूं था, असां पर्सनल कम जे लाइ न आया आहियूं, असां पब्लिक जे लाइ आया आहियूं, पब्लिक जे लाइ मैसेज रिकॉर्ड करणु आया आहियूं त आख़िर जेको सिंध गवर्नमेंट सरसो जे मार्फत जेके जायूं ठाराए ॾिए थी ऐं उन्हनि खे अकाउंट खोलण जे हवाले सां जेके इंस्ट्रक्शन मिलियल आहिनि त उन्हनि जो छा प्रोसेस आहे, त उहो प्रोसेस जेको आहे ॿुधाइण जे लाइ उहे असांखे बिल्कुलु तयारु न आहिनि। हीअ जेके आहिनि सिंध बैंक जो मैनेजर साहब बि असांखे इहा ई ॻाल्हि करे थो पियो त असांखे न सरसो वारनि जी का इंस्ट्रक्शन आहे, न सिंध गवर्नमेंट जी का इंस्ट्रक्शन आहे, न स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी का इंस्ट्रक्शन आहे त हिननि माण्हुनि जा तव्हां अकाउंट खोलियो। त नाज़रीन, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ त झंग जो कानून थी वियो, हीअ त माना ज़ुल्म ऐं बर्बरियत ॼण थी वई। हीअ त माण्हुनि खे माना हिकिड़ो ॼण उछलाए छॾणु थियो, जो माना बैंक जे मैनेजर्स खे न गवर्नमेंट ऑफ सिंध जी इंस्ट्रक्शन आहे, न स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी इंस्ट्रक्शन आहे, न सरसो वारनि जो ई को लेटर आहे। माण्हुनि खे ईअं अंध धुंध ते माना लठ हणी भॼाए कढियो अथऊं त वञी अकाउंट खोलाए। हाणे माण्हू जेको आहे बैंक वारनि ॾे अचनि था त उहे अकाउंट नथा खोलनि, वरी सरसो वारनि ॾे वञनि था त उहो को लेटर या का पर्ची या कोई नंबर या कोई तरीक़ेकार कढण लाइ या ॾियण लाइ तयारु न आहिनि। हाणे ही माण्हू जेके आहिनि ख़ल्क़ ख़ुदा जी सख़्तु गर्मीअ जे अंदरि दरपदर आहे, परेशान आहे ऐं उन्हनि जो को बि पुरसान हाल कोन्हे को।